अल्हम्दुलिल्लाह वहदहु वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदह वख़लक़ मिन्हा ज़ौजहा वबस्स मिन्हुमा रिजालन कसीरन वनिसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। अल्लाहुम्मा रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी हमदई सना वडाई वाखाण किबरियाई वहदानियत हेकड़ाए हिक अल्लाह वहदहु ला शरीक मअबूद बरक के जुगाए ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ाते गिरामी ते वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम अज ही जेका महफिल सजी आ ही जेको नंढो प्रोग्राम मुनअक़द थियो आहे यो प्रोग्राम एक वडो अजीम प्रोग्राम है। ही प्रोग्राम इन्हीअ शय जी वज़ाहत करे पियो तो वाकई असांखे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ात सां ऐं उन्हीअ जी शरीयत सां मोहब्बत भी आहे जो ही प्रोग्राम असां वलीमे जी सूरत में रखियो आहे। वलीमो निकाह सां ताल्लुक़ रखे थो, शादी सां ताल्लुक़ रखे थो। ऐं निकाह उहा शय आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरामीन के जेॾी महिल असां पढ़ंदासीं तो जिथे अल्लाह करीम ऐं उन जे हबीब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि नेक अमलनि जो तज़किरो कयो आहे, ॿियनि नेक अमल करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं उन्हनि जी फज़ीलत बि ॿुधाई आहे, उन्हनि अमलनि जा फ़ाइदा ऐं नतीजा ॿुधाया आहिनि। उते ई अहिड़ी तरह ही जेको अमल निकाह ही जेका शादी आहे ही जेको जोड़ो ठाहियो वेंदो आहे इन्हीअ जो भी अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में ऐं मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हदीस पाक में भी हुकुम ॾिनो आहे। बल्कि हदीस शरीफ जे किताब सुनन इब्न माजा अबवाबुन निकाह बाबुन मा जाअ फी फضल निकाह जे तहत अल्लाह जे प्यारे पैगंबर हज़रत मुहम्मदुर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी सुन्नत आहे शादी करण मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी सुन्नत आहे। वमन लम यअमल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी इबादत जे बारे में असांखे ॿुधायो। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी इबादत बुदाई
त पोइ हिकिड़े साहबी सगोरे चयो त आऊं अॼु खां बाद में जेके ज़िंदगी में बाक़ी ईंदड़ रातियूं आहिनि कंहिं बि राति में सुम्हंदुसि कोन। निंड आऊं पंहिंजो पाण ते हराम थो करियां। निंड मूंखे नाहे करणी। बाक़ी ज़िंदगी जे समूरे रातियुनि में रात जो बीही करे क़याम कंदुसि, रात जो नफ़िली नमाज़ पढ़ंदुसि। छो जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा शख्सियत आहे, उहा ज़ात आहे, उहा हस्ती आहे जिन बारे में रब करीम इहो ऐलान कयो आहे, मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र व युतिम्म निअमतहु अलैक व यहदियक सिरातम मुस्तक़ीमा। मुसलमानो, मोहम्मद रसूलुल्लाह जी उहा हस्ती आहे। सहाबी टई पाण में मशवरो कनि पिया त ही अहिड़ी हस्ती, अहिड़ी ज़ात जेका अॻियां तोड़े पोयां सभु गुनाह रब माफ़ करे छॾिया आहिनि। पोइ बि इहो नबी रात जो बीही करे एतिरो क़याम करे पियो, एतिरी नफ़िल नमाज़ पढ़े पियो जो अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमायो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा पेर मुबारक सुॼी पवंदा हुया। एॾी वॾी डिघी नमाज़ थींदी हुई। त पोइ छो न हाणे आऊं बाक़ी ज़िंदगी जूं सभु रातूं अल्लाह जे क़याम जे लाइ, अल्लाह जी नमाज़ जे लाइ वक़फ़ कयां। वरी ॿिए साहबी सगोरे चयो त अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा सभु गुनाह माफ़ कयल आहिनि, मासूम आहिनि। हाणे ज़िंदगी में बाक़ी जेके बि ॾिहाड़ा ईंदा सभिनि में आऊं नफ़िली रोज़ा रखंदुसि, कॾहिं बि नफ़िली रोज़ो छॾींदुसि कोन। टियों माण्हू हुयो वीचारो नौजवान गैर शादीशुदा। उन चयो त आऊं शादी कोन कंदुसि, इबादत ऐं इबादत में ज़िंदगी गुज़ारींदुसि। छो जो शादी कंदुसि घर जूं ज़रूरतूं पूरियूं करणियूं पवंदियूं। जॾहिं उहे पूरियूं करणियूं पवंदियूं त पोइ काई कमाई जे लाइ पोयां लॻणो पवंदो ऐं कमकार जे लाइ, रोज़ी रोटी जे लाइ भॼ डुक महिनत कशाला करणा पवंदा। पोइ आऊं इबादत खां परभरो रहंदुसि, गाफ़िल रहंदुसि, परे थी वेंदुसि। हलियो इन्हीअ जे करे हाणे आऊं शादी कोन कंदुसि, गैर शादीशुदाई वारी ज़िंदगी गुज़ारींदुसि ऐं अल्लाह जी इबादत में गुज़ारींदुसि। हालांकि क़ुरान के पढ़ूं, हदीस के पढ़ूं तो शादी करण भी इबादत आहे, वरी घर वारी जा हक़ पूरा करण भी इबादत आहे। हत्ता के एतिरे क़दुरु जेकॾहिं ज़ाल मुड़ुस पाण में जेको मिलन था हक़ पूरो कंदा उहो बि नेकी जो कमु आहे। मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महिल इहा ॻाल्हि कई, सहाबा किराम पुछा कंदा, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा इहो कम, इहो जेको घर वारो घर वारी हिक ॿिए जा हक़ पूरा कंदा, छा इहो इबादत, इहो नेकी जो कमु आहे? मोहम्मद करीम सवाल कयो, मुंहिंजा साहिबो ॿुधायो जेकॾहिं को माण्हू वञी करे इहो ई कमु गुनाह हराम नाजाइज़ ताल्लुक जोड़े करे करे थो त छा गुनाह थींदो? चई हा बिल्कुलु गुनाह थींदो। चई जिते इहो कमु गुनाह आहे उते सही जगह ते इहो कमु करणु नेकी जो कमु बि आहे, इबादत बि आहे। तो साहबी सगोरे फरमायो त आऊं शादी कोन कंदुसि। नबी साईं घर आया, अम्मा आयशा जे साम्हूं ॻाल्हि करे टई साहब निकिरी विया हलिया। अम्मे आयशा रज़ियल्लाहु ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इहा ख़बर ॾिनी त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजा साहबी सगोरा आया, ही मूंखां पुछा कयो, मूं हीअं ॿुधायो, वरी ही ॻाल्हियूं करे विया अथई। नबी साईं आया, ॿाहिरि आया, पुछा करे आया, चवंदा ख़बर साहबियो तव्हां हीअ ॻाल्हि करे आया हो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबा चवंदा, या रसूल अल्लाह जी हा इहे ॻाल्हियूं असां करे आया आहियूं। पाण करीमन फरमाया, मुंहिंजे साहबियो ॿुधो, रात जो जागण बि मुंहिंजी सुन्नत आहे, त रात जो इबादत करण बि मुंहिंजी सुन्नत आहे, त निंड करण बि मुंहिंजी सुन्नत आहे। जंहिं माण्हू इहा ॻाल्हि कई आहे त ज़िंदगी जो समूरियो रातूं हाणे जागंदो रहंदुसि, इबादतूं कंदो रहंदुसि, सुम्हण मूं ते हराम आहे, सुम्हंदुसि ई कोन। इहा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत कान्हे का। मोहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत रात जो सुम्हण बि आहे, त रात जो उथी करे क़याम करण बि आहे। जंहिं माण्हू इहा ॻाल्हि कई आहे त रातियूं बाक़ी ज़िंदगी जो समूरियो इबादत में गुज़ारींदुसि, इन माण्हू मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो आहे।
जंहिं माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो आहे उन माण्हू जो मूंसां ताल्लुक़ ई न आहे। वरी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ऐं ज़िंदगी में नफ़ली रोज़ा रखंदो बि आहियां छॾींदो बि आहियां। इहा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तरीक़ो आहे। जंहिं माण्हू इन सुन्नत तरीक़े खां मुंहुं मोड़े करे नफ़ली रोज़ा लगातार मुसलसल रखिया आहिनि उन मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो आहे उन जो मूंसां को ताल्लुक़ ई न आहे। ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, शादी मुंहिंजी सुन्नत आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत खे पूरो कयो आहे, शादी कई आहे, निकाह कयो आहे। जेको माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह जी सुन्नत निकाह शादी खां मुंहुं मोड़े थो उहो माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदा उन माण्हू जो को ताल्लुक़ ई कोन्हे। अंदाज़ो लगायो शादी निकाह जी एतिरे क़दुर अल्लाह ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमियत आहे। इन जे करे रब्बे करीम सोने आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र कयो न उन मजाई अम्मा हवा जो ज़िक्र कयई त उन आदम मजाई पैदा थी आहे। वरी रब्बुल आलमीन अॻिते फरमायो त उन्हनि मजाई खोड़ सारा मर्द बि पैदा थिया त खोड़ सारियूं औरतूं बि पैदा थियूं। इहो यको सिलसिलो शादी सां निकाह सां ॿिन माण्हुनि जे पाण सां मिलण सां ई इहो सिलसिलो जुड़जंदो आयो आहे जंहिंमां अॼु तमामु घणी इंसानी ख़ल्क़त मौजूदु आहे। तॾहिं फरमाई या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा ए इंसानो डिॼो पंहिंजो उन परवरदिगार खां पालणहार खां रब्बे करीम खां जंहिं खे हिकिड़े नफ़्स मञा पैदा कयो आहे उन हिकिड़े नफ़्स मञा वरी उन जी घरवारी पैदा कयई उन्हनि ॿिन्ही मञा रब्बे करीम जो फरमाए तो वबस मिनहुमा रिजालन कसीरन व निसाआ बिनी मजा खोड़ सारा मर्द खोड़ सारी औरतों पैदा गई। वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम रब्बुल आलमीन जो कुरान फरमाए तो डिजो उन्हें अल्लाह का जंहिंजे नाले सां तव्हां हिक ॿिए जे रिश्ते जी जा हिक ॿिए खां सवाल कंदा आहियो। पाण मुसलमान आहियूं नबी जा उम्मती आहियूं पाण गॾिजी पाऊं तूं छोकिरी ॾे असांखे असां छोकिरी ॾियूं था तव्हांखे तव्हांजी छोकिरी असांजो छोकिरो असांजी छोकिरी तव्हांजा छोकिरा उन्हनि खे मिलायूं था इहा रिश्तेदारी जोड़ियूं था। रब्बे करीम इन शादी खे रिश्तेदारी जो नालो ॾिनो आहे इन सुन्नत निकाह खे रिश्तेदारी जो नालो ॾिनो आहे जोड़े जे गॾजण जो नालो ॾिनो आहे। रब्बुल आलमीन ॿी जॻह ते फरमायो आहे व मिन आयातिही अन खलक़कुम मिन अनफुसिकुम अज़वाजा लितस्कुनु इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा इन फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफक्करून। रब्बुल आलमीन फरमायो ओ इंसानो जिथे अल्लाह जी निशानी आसमान पैदा थियल आहे जिथे अल्लाह जी निशानी तारा पैदा थियल आहिनि जिथे अल्लाह जी निशानी ज़मीन पैदा थियल आहे जिथे अल्लाह जी निशानी जबल पैदा थियल आहिनि जिथे अल्लाह जी निशानी दुनिया जहान में खोड़ सारियूं शयूं पैदा थियल आहिनि। रब्बे करीम जो कुरान फरमाए तो इहा बि अल्लाह जी निशानी आहे इन में बि इबरत रखियल आहे सबक रखियल आहे नसीहत रखियल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां पैगाम सम्झाणी रखियल आहे त अल्लाह रब्बुल आलमीन अवां जे नफ्स मझाई जोड़ो पैदा कयो आहे उन जी ज़ाल पैदा कई आहे वरी ॿिन्ही खे गॾजण जो हुकुम ॾिनो आहे जीअं पाण मां सुकून हासिल कनि जीअं मोहब्बत पैदा थिए उल्फत पैदा थिए औलाद पैदा थिए। रब्बुल आलमीन फरमायो आहे हिक ॿिए ते महिरबान थी पवंदा न बेशक इन्हीअ ॻाल्हियुनि में इन्हीअ निशान में जेका क़ौम आहे फ़िक्रमंद क़ौम आहे सोच सम्झ बुझ वारी क़ौम आहे अकुल दाना हिकमत वारी क़ौम आहे उन जे लाइ वॾियूं निशानियूं ऐं सबक रखियल आहिनि। रब्बे करीम एतिरे क़दुरु इन शइ जो ज़िक्र कयो आहे हता के रब्बे करीम जो कुरान खोले करे पढ़े ॾिसंदो मुसलमानो रब्बुल आलमीन जो कुरान सूरत फुरकान रब्बे करीम सस सोहरे जो भी जिक्र कुरान पाक के अंदर इरशाद फरमायो आहे। इतरे कदुर इन शे के अल्लाह पंहिंजे कुरान में जिक्र कयो आहे इतरे कदुर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे फरामीन जे अंदर इन शे जो जिक्र कयो आहे जो सुनन इब्न माजा अबाब निकाह बाब माजा फी फضल निकाह जे अंदर मोहम्मद करीम फरमायो लम यरल मुतहाबैन मिसल निकाह दुनिया में तव्हां मोहब्बतन जा मिसाल ॾिठा हूंदा दुनिया में तव्हां प्यार जा मिसाल ॾिठा हूंदा
दुनिया में तवा कुर्ब जा मिसाल ॾिठा हूंदा, दुनिया में तवा संगत साथ जा मिसाल ॾिठा हूंदा, दुनिया में तवा हिक ॿिए जे मथां हमदर्दो मेहरबान थियण जा मिसाल ॾिठा हूंदा, पर हिन कायनात जे अज़ीम माण्हू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया वारो आ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दवा के बुधाया तो ज़ाल मुर्स जी जेको मोहब्बत जो मिसाल आ, इन जी मोहब्बत इतरे कदुर गहरी मोहब्बत होंदी आ, इन जो प्यार इतरे कदुर गहरो प्यार होंदो आ जो मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो इन जे मोहब्बत जो मिसाल दुनिया जहान में तवा के नजर कोन ईंदो। इतरे कदुर ही जेको कम आहे अजीम कम आ जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुखारी किताब निकाह जे तहत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन जिनमें मौजूद आयन उते ऐलान कंदा या माशर शबाब, ए नौजवानन जी जमात, ओ अंसारियो, ओ मुहाजिरो नौजवानो जिनन जी शादी काने थियल उनन सा खिताब आ मन इस्तता मिनकुमुल बाअ, जेको भी तमाम जा शादी जी ताकत रखे तो सग रखे तो फलियतज़व्वज, उन्हें के गुजे तो शादी करे वो छड़ो न रहे, वो शादी करे पंजी घरवारी से जिंदगी गुजारे। शादी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सुन्नता निकाह सुन्नता करण हुक्मा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ओ मुसलमानो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हुक्म दिनो है नौजवानन जी जमात मर्दो जो या औरतों जो जेके भी शादी जे लायक आयो जिनन में जानी ताकत माली ताकत उनन के घुर्जे तो शादी कयो छोड़ो फ इन्नहु अगद्दु लिल बसर। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मानू शादी कंदो आ उन्हें मानू जी पंजी इज्जत ठही पवंदी आ, इफ़त और असमत ठही पवंदी आ, उन्हें मानू जे अखियन में हया पैदा थी वेंदो आहे, गैरत पैदा थी वेंदी आहे, शर्म पैदा थींदो आहे। इहो जेको मानू शादी कंदो उन्हें के पंजी इज्जत याद ईंदी, बे जी इज्जत दा ॾिसण खां पहिरियां ओ जेको मानू शादीशुदा हूंदो ओ बे जी इज्जत के तकण खां पहिरियां पंजी इज्जत जो सोचींदो, बे जी इज्जत जे बारे में ज़हन में गंदा ख्याल आणण खां पहिरियां बुचड़ियूं सोचूं बुरियूं सोचूं आणण खां पहिरियां पंजी इज्जत जे बारे में सोचींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ जेको मानू शादी कंदो त उन जे अखियुनि में आजिज़ी पैदा थींदी आ, हया पैदा थींदो आ, गैरत पैदा थींदो आ, शर्म पैदा थींदो आ। मोहम्मद करीम फरमायो आ अहसनु लिल फरज, ओ मुसलमानो ही निकाह ही शादी मुसलमान जी इज्जत जे लाइ एतिरे क़दुर ज़रूरी आ, इज्जत और इफ़त जी बका जे लाइ एतिरे क़दुर ज़रूरी आ, मुआशिरे में हमेशा कंधो ऊंचो करे हलण जे लाइ एतिरे क़दुर ज़रूरी आ जो मोहम्मद करीम फरमायो शादी करण खां बाद में इंसान जी शर्मगाह जी भी हिफाजत थींदी आ, गैर फितरी रस्ते ते शर्मगाह इस्तेमाल न थींदी आ, इंसान गुनाह जो शिकार न थींदो आ, इंसान शैतान जे हमलन जो शिकार न थींदो आ। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ जेकॾहिं के माण्हू में शादी जी ताकत कान्हे का उहे वसाइल न आहिनि, उहे ज़रूरतूं पूरियूं करण जी ताकत कान्हे का, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ फअलैहि बिस्सौम, उन्हें माण्हू के घुर्जे तो रोजा रखे फइन्नहु लहु विजा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो रोजा उन्हें माण्हू जे लाइ ढाल अथव। ओ मुसलमानो शरीयत असांजी इज्जत जे केतिरे क़दुर असांखे तालीम ॾिनी आहे त तव्हां मुसलमान आहियो, तव्हां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजा उम्मती सराइण वारा आहियो, तव्हां ईमानदारी जी दावा करण वारा आहियो। रब्बुल आलमीन अव्हां खे हुकुम ॾिनो आहे त तव्हांजी इज्जत तव्हांजी बाक़ी रहे, इफ़त बाक़ी रहे, तव्हांजी पाक दामनी बाक़ी रहे, छो जो रब्बुल आलमीन अहिड़नि माण्हुनि खे पसंदि न कंदो आहे ऐं जेके माण्हू वरी अहिड़ी गैर रस्ते ते रहनि था उन्हनि जे लाइ तबाही और बर्बादी आहे। रब उन्हनि खां नफ़रत कंदो आहे, रब जी रहमतनि खां महरूम रहनि था, रब जे फज़ल
अमल का महरूम रहंदा ओ दुनिया जे दर दर ते चौक चौके चौराहे ते ठोकरन में नजर ईंदा बेसा थींदे नजर ईंदा ज़लील और रुसवा थींदे नजर ईंदा इन्हीअ जे करे रब करीम फरमायो वाला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व मक़ता व साअ सबीला रब करीम फरमायो ओ मुंहिंजा बानो ज़िना जे वेझो न वञो मोहम्मद करीम फरमायो अखियुनि जो बि ज़िना थींदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजी इज़त खां उहे अखियूं किरास करे कंहिं ॿिए जी इज़त ते चौक चौराहे ते चौकट ते विझंदव त तॾहिं तव्हां ज़िना जो शिकार थी वेंदव हलिया मोहम्मद करीम फरमायो कननि जो बि ज़िना आहे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जिस्म जे उस्वे जो ज़िना आहे छो जो जॾहिं तव्हां शादीशुदा न हूंदव छो जो जॾहिं तव्हांखे पंहिंजी पाक दामनी जो एहसास न हूंदो त ॿिए जी पाक दामनी जो एहसास बि न हूंदो अखियुनि सां तव्हां गुनाह जो शिकार थींदव कननि सां उहे आवाज़ ॿुधी करे गुनाह जो शिकार थी वेंदव हलिया पेरनि सां हली करे गुनाह जो शिकार थी वेंदव हलिया हथनि सां पकड़े करे हथ लाहे करे मसाज करे गुनाह जो शिकार बणिजी वेंदव हलिया रब करीम फरमाए ओ मुंहिंजा बानो ज़िना जे वेझो न वञो छो जो इहो इंतिहाई बुछड़ो रस्तो आहे रब्बुल आलमीन जी नाराज़गी रब्बुल आलमीन जे ॾमर जोगो इहो रस्तो आहे निकाह एतिरे क़दुरु ज़रूरी आहे ही ॿ टे ॻाल्हियुनि में ॿ टे मिंटनि में न केतिरा अल्लाह ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा सुहिणा सुहिणा अक़वाल बयानु कयासीं सुहिणियूं ॻाल्हियूं बयानु कयोसीं त निकाह केतिरे क़दुरु ज़रूरी आहे ऐं छो ज़रूरी आहे इन में अल्लाह जो छा आहे इन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो छा आहे असांजो फ़ाइदो ई फ़ाइदो असांजी इज़त रहंदी असां बाक़ी रहंदासीं असां मुआशरे में सुठी निगाह सां ॾिठा वेंदासीं इज़त वारा सॼा वेंदासीं इन जे करे बुज़ुर्गो मुसलमानो माइरो भेनरो निकाह अहम ऐं ज़रूरी शइ आहे जेके माण्हू निकाह खां बग़ैर ज़िंदगी गुज़ारनि पिया न यकीनन उहे शैतान जे हमलनि जो शिकार हूंदा कंहिं न कंहिं तरीक़े सां शैतान जे ॼार में ज़रूर जकड़ियल हूंदा किथे ईअं मूंखे इहा छोकिरी न खपे मूंखे फिलाणी सां मुहबत आहे मूंखे इहा खपे इहो शैतानी रस्तो आहे किथे ईअं त गैर रस्ता इस्तेमाल थियनि पिया न हाणे शादी करे असीं छा कंदासीं मुसलमानो इहे इंतिहाई बुरा ऐं बुछड़ा रस्ता आहिनि इंसान जी नाकामी तबाही बर्बादी जा रस्ता आहिनि इंसान जी ज़ुल्लत रुसवाई जा रस्ता आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे छा शादी जो हुकुम कंदे क़ुरान पाक में रब करीम जा फरमायो माल जे लाइ परेशान आहियूं मईशत जे लाइ परेशान आहियूं पैसे पिरापटी जे लाइ परेशान आहियूं कमाए कोन थो बनी बारो कोने दुकान कोने गाड़ी कोने का बैंक बैलेंस कोने को निकाह कयूं तो पोइ पोड़ी के केॾा कंदासीं उन जा ख़र्च कीअं पूरा कयूं मुसलमान खे इहो सोचणु न खपे अल्लाह जे क़ुरान सां ताल्लुक़ असांजो हुजे न पढ़ियल हुजऊं न सम्झल हुजऊं न ऐं अहिड़ियूं मजलिसूं असीं बार बार असीं रखूं न पंहिंजे पुटनि जी पंहिंजे न्याणियुनि जी शादियुनि जी ख़ुशीअ में ऐं अहिड़ा बयान अहिड़ियूं ॻाल्हियूं असीं बार बार ॿुधूं न त यकीनन असांजो ज़मीर हर वक़्तु सुजाग रहंदो ऐं असांखे इन्हनि शयुनि जी ख़बर हूंदी अहमियत जी ख़बर हूंदी ऐं इन शइ जो असांखे अहसासु हूंदो
तो शादी एतिरे क़दुरु अहम ऐं ज़रूरी पिया आहे ऐं उनजे पोयां असांजा एतिरा फ़ाइदा बि आहिनि जो इहा शादी अल्लाह जे रहमतन, अल्लाह जे बरकत, अल्लाह जे फज़ल जिन जो सबब बणिजे थी। अल्लाह जे क़ुरान खे खणो हाणे सिबारे सूरत नूर खे फरमायो अनकिहुल अय्यामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम इन यकूनु फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिहि। रब्बुल आलमीन फरमायो ओ मुंहिंजा बानाओ जेके तमाम जा गैर शादीशुदा मर्द आहिनि, गैर शादीशुदा औरतूं आहिनि, उन्हनि जा निकाह करायो। रब्बुल आलमीन जो क़ुरान फरमाए थो जेकॾहिं ग़रीब आहिनि, मिस्कीन आहिनि, तंग दस्त आहिनि, तंग हाल आहिनि, युगनिहिमुल्लाहु मिन फज़लि। रब्बुल आलमीन इन शादी जी बरकत जे करे, इन निकाह जी बरकत जे करे रब्बुल आलमीन उन्हनि जे इहा मईशती जेका मामलो आहे, तंग दस्ती आहे, फ़क़्र फ़ाक़ो आहे, इहो दूर करे छॾींदो। रब्बुल आलमीन फज़ल सां पंहिंजी रोज़ी जा उन्हनि जा दरवाज़ा खोले छॾींदो। अल्लाह जो रहमतूं असण शुरू थी वेंदियूं आहिनि, अल्लाह जो बरकतूं मिलंदियूं। रब्बुल आलमीन उन्हनि जी ज़िंदगी जी जेका मईशत आहे उनखे संवारे छॾींदो। ओ मुसलमानो, एतिरे क़दुरु ही जेका शादी ऐं निकाह बरकत ऐं ख़ैर जो सबब आहे, अल्लाह जी मोहब्बत जो सबब आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत जो सबब आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दुआउनि जो सबब आहे, जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बारे में बि ॿुधंदा हुया त सहाबी शादी कई आहे, उन्हीअ खे दुआऊं ॾींदा हुया त अल्लाह करीम तव्हांजे जोड़े में बरकतूं नाज़िल फरमाए, अल्लाह करीम अव्हां खे नेक साले औलाद अता फरमाए, अल्लाह करीम अव्हां जी ज़िंदगी में अव्हां खे मोहब्बतूं नसीब फरमाए। ओ दुनिया जा मुसलमानो, मर्दो औरतो, रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अज़ीम दुआउनि जा जेकॾहिं मुस्तहिक थियण चाहियो था त देर न करियो पंहिंजे नौजवान औलाद जी शादीअ में, देर न करियो पंहिंजे औलाद न्याणीअ जी शादीअ में, अबरे सबरे हाल में, ग़रीबी मिस्कीन में जेको थोरो घणो आहे उहो ॾेई करे निकाह करे उन्हनि जा पंहिंजा विढ़ा वॼायो, उन्हनि खे पंहिंजे घर जे हवाले करियो, उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी जो सुरूर ॾींदा करियो। ओ मुसलमानो, यादि रखी छॾियो जेकॾहिं केर बि माण्हू पंहिंजी न्याणियुनि जा निकाह नथा कराइनि, शादियूं नथा कराइनि त असीं ग़रीब आहियूं, असां मिस्कीन आहियूं या असां अमीर आहियूं, असांजी छोकिरी जे क़ाबिलो लाइक़ असांजे मुआशिरे समाज में, असांजी बिरादरो क़ौम में अहिड़ो को कूंदर ॼाओ ई कोन्हे को जेको असांजी न्याणीअ सां लाऊं लॻे, जेको असांजी न्याणीअ जो मेच थिए। उहा ज़ियाणी असांजी नौजवानी वारी ज़िंदगी में तड़पंदी तड़पंदी रहे थी, उन जी ज़िंदगी जा सुनहरा ख़्वाब अधूरा थींदा रहनि था, उन ज़िंदगी जीअंदे जीअंदे हर रोज़ कई दफ़ा मरे पई। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो, इहो जेको हक़ न्याणी आहे इहो एतिरे क़दुरु ख़तरनाक आहे। नवाब शाह में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। अल्लाह अकबर, ज़मींदार माण्हू आहे, उन जी इहा सोच हुई त मुंहिंजी न्याणीअ जो वारे ॾियारे ते छा तव्हां रब करीम खे मुंहुं ॾेखारींदव, तिन न्याणीअ खे मुंहुं ॾेखारींदव? इन रब जे क़ुरान सां तव्हां निकाह करायो पिया या बुछड़ी रस्म पूरी करियो पिया, पर रब जो क़ुरान चए थो त न न, इन न्याणीअ सां शादी जो मुंहिंजो हक़ न आहे, पर इन्हीअ जो हक़ रब मरण जी कंधी ते आयो आहे। समूरी औलाद खे घुरायो अथसि, मिटनि माइटनि खे घुरायो अथसि, सभिनी खे चवे थो त ॾिसो ज़िंदगी जा आख़िरी ॾियार आहिनि, केॾी महिल बि आऊं मरी सघां थो, ॿिली जेके ज़िंदगी मां मूंखां कमियूं पेशियूं थियूं आहिनि, ज़्यादतियूं थियूं आहिनि, ज़ुल्म थिया आहिनि, नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, सभ जा सभ मूंखे माफ़ कयो, अल्लाह जी रज़ा ख़ातिर अव्हांखे माफ़ कयां थो, सभिनी माफ़ कयो आहे। हिकिड़ी न्याणी आई आहे, चए थो बाबा मूं सभु कमियूं कोताहियूं तोखे माफ़ करे छॾियूं आहिनि, पर यादि रखजां मुंहिंजा बाबा, हक़ इहा ग़लती ऐं तोखे अॼु त छा पर क़यामत वारे ॾिहाड़े बि माफ़ कोन कंदीमांइ। ओ मुसलमानो, ॿुधायो क़यामत वारे ॾींहुं इहो पीउ कहिड़ो मुंहुं खणी करे बीहंदो? हा हा, न्याणी त उहा न्याणी आहे जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे, जंहिं घर में न्याणी पैदा थी आहे समझो त अल्लाह जे तरफ़ां रहमत जो दरवाज़ो खुली वियो आहे। हलियो, पर इहा न्याणी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जे घर में न्याणी पैदा थिए थी, वालिदैन सुठी सुहिणी इस्लामी अक़ीदत तौहीद वारी सुन्नत नबी वारी तालीम ॾियारींदे उनखे तैयार करे, उनजो हक़ पूरो करे, उनजे घर बेरे
बर्दाश्त करे सघां थी पर पंहिंजे बाबा ताणी इन जहन्नम जे बाह से कई तपश के पहुंचण ॾियण आऊं नथी चाहियां ऐं मुंहिंजा मौलाए करीम आऊं पंहिंजे अम्मा के इन जहन्नम जे वेझो थियण बि नथी चाहियां जहन्नम जे औस आस बि अम्मा ताणी पहुंचण नथी ॾियण चाहियां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे न्याणी एतिरे क़दुरु अल्लाह जे तरफ़ां ख़ैर व बरकत रहमत जो सबब आहे जो दुनिया में बि तव्हांजा पुटड़ा तव्हांजो बेसियूं कंदे नज़र ईंदा तव्हांजा पुटड़ा तव्हां ते हथ खणंदे नज़र नफ़रत कोन कंदी छेड़ो कोन कंदी आहे उहा न्याणी उहा आहे जेकॾहिं तव्हां ग़रीबनि में ॾेई छॾियो त न बाबे अम्मा जे फ़ैसिले ते राज़ी ऐं ख़ुशि आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे बिरादर खे साम्हूं रखंदे ज़ालिमनि जे हवाले करे थो छॾियो उहा हर रोज़ पादर खाए थी हर रोज़ ज़ुल्म ऐं सितम जा पहाड़ बर्दाश्त करे थी तॾहिं बि उहा पंहिंजी ज़बान मंझां माउ पीउ जे लाइ बुरा ऐं बुछड़ा लफ़्ज़ कोन थी कढे अम्मा सां को बि हिसाब कोन्हे को पर मुसलमानो माइरो भेनरो नौजवानो बुज़ुर्गो जेकॾहिं तव्हांजी मुंहिंजी का न्याणी ईअं ज़िंदगी में तड़पी तड़पी करे मरी आहे ऐं पोड़ी थी आहे जो तव्हांजे खे इहो हक़ पूरो न ॾिनो आहे त इहा क़यामत वारे ॾींहुं बि न्याणी माफ़ कान कंदी एतिरे क़दुरु इहो हक़ अहम ऐं ज़रूरी आहे एतिरे क़दुरु इहो हक़ रब्बुल आलमीन जे तरफ़ां फितरी हक़ रखियल आहे ऐं इहो हक़ पूरो न थियण जे करे अल्लाह जी रहमत अल्लाह जी बरकत अल्लाह रब्बुल आलमीन जे फज़ल खां बख़्शिश खां महरूमियत पंहिंजी जगह ते पर इंसान जे जिस्म वजूद में कई तिब्बी बीमारियूं बि पैदा थियनि थियूं इहो हक़ पूरो न करण जे करे रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमायो रब्बुल आलमीन कीअं गनी कंदो आहे सही बुखारी किताबुल आतिमा बाबु तामिल वाहिद यकफिल पुजी वेंदा हलिया धावजी वेंदा हलिया उन्हनि खे काफ़ी थी वेंदो हलियो अॻिते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रावी आहे पाण करीमन फरमाईंदा तामुल इत्नैनी काफिर सलासा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिन माण्हुनि जो खाधो मुसलमान मोमिन टिनि मईशत जे करे क़त्ल न कजो रिज़्क़ रोटी जे करे क़त्ल न कजो तंग दस्ती में अची करे क़त्ल न कजो त केरु कमाईंदो घर में एतिरो अटो ई कोन्हे को एतिरी कमाई कान्हे का एतिरी मईशत ई कोन्हे एतिरा सरमाया ई कोन आहिनि ही औलाद थिए पई हिन खे केरु खाराईंदो औलाद खे ज़ाया न करायो वक़फ़नि जो सुयूं न हणायो हा इल्ला माशाअल्लाह को तिबी उज़्र हुजे को जान जो ख़तरो आहे त उहा अलॻि शइ आहे शरीयत इजाज़त ॾिनी आहे पर औलाद जी कसरत जे डप खां मईशत जे तंगी जे डप खां औलाद खे वक़फ़े वारियूं सुयूं हणाए करे औलाद ज़ाया ऐं क़त्ल न कयो जेकॾहिं ॿार पेट में थी वियो आहे जो नंढड़ो आहे महीने जो आहे 2 महीननि जो आहे सुयूं हणाए करे कैप्सूल खाए करे ॿार ज़ाया ऐं क़त्ल न कयो इहो क़त्ल वॾो जुर्म आहे रब करीम फरमायो आहे त तव्हां रिज़्क़ जे लाइ परेशान थियो था अव्हां खे रिज़्क़ ॾियण वारो जॾहिं आऊं रब आहियां तव्हांजे औलाद खे रिज़्क़ ॾियण वारो बि आऊं रब आहियां टे हुजनि हाणे 5 साल 2 साल 3 साल वक़फ़ो करणो आहे अल्लाह जे बानो एॾो वॾो गुनाह कयो पिया एॾो वॾो गुनाह कयो पिया रोज़ा रखी करे पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल छो नथा करियो एॾो वॾो गुनाह कयो पिया जो हिकिड़ी औरत जे पेट में मादे रहम में तव्हां जो 10 ऑपरेशन करे उन ॿार जो टाइम पूरो 9-10 महीना जिते जनम थींदो आहे उहो टाइम पूरो हुजे ऑपरेशन जे ज़रिए ॿार कढियो वञे न हिन औरत खे एतिरी तकलीफ़ कान थींदी आहे जेतिरी तकलीफ़ पेट में ॿार हुजे ऐं उहो ज़ाया करायो वञे या अधूरो ॿार जेको किरी पवंदो आहे ज़ाया थी पवंदो आहे न जेतिरे ज़िलम मां तकलीफ़ मां मुशक़त मां औरत इतां गुज़रंदी आहे उन 10 ऑपरेशन में बि एतिरी तकलीफ़ कान थी थिए एॾो वॾो ज़ुल्म ऐं कीस आहे असांजे मुआशिरे में अंदाज़ो लगायो मुसलमानो शादी निकाह अज़ीम अमल आहे बरकतन ऐं रहमतन जो सबब आहे अल्लाह जी बाज जो सबब आहे ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तज़व्वजो निकाह करियो मुंहिंजा उम्मतियो बेनिकाही वारी ज़िंदगी न गुज़ारियो फ़इन्नी मुकास मुसलमान मोमिन कसरत में थी करे था इते आऊं कसरत उम्मत जे करे बि बाक़ी उम्मतन ते फ़ख्र कंदुसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़ख्र के छो था घटायो पंहिंजे नफ्स परस्ती में पंहिंजे हवस परस्ती में अची करे बिरादरी रिश्तेदारी दुश्मन में अची करे माल जी मईशत तंगी जा बहाना ठाहे करे बे पासो तॾहिं बि शरीयत तरीक़े मुताबिक़ कयो असां कयूं था निकाह कयूं था शादी
पर जिन रिश्तो ॾिसण वेंदासीं तॾहिं खां गैर मुस्लिमनि जो रस्मूं असांजे मुआशरे में शुरू। अवल त असांजा भाइर बुज़ुर्ग मुसलमान मर्द शौक़ीन, जेकॾहिं उन्हनि खे इहो शौक़ु न आहे त असांजो अमड़ियो माशाअल्लाह कंहिं क़िस्म जी का बि कमी छॾण जी जेका पहिरीं कड़ी असीं जोड़ियूं पिया न, उहा ई ॻाइण वॼाइण सां मेहंदियुनि सां नौजवान खे वठी वेंदियूं माइरूं भेनरूं। हितां सोट मासात पुपाट नौजवान सभु गॾु हे कुंदन मुड़िस टोले में गॾु आहियो। जेकॾहिं इहो सभु कुझु थियण खां बाद में इहो रिश्तो टुटी थो वञे, पोइ ॾिसो था त उन न्याणी ॾांहुं वरी केरु निगाह खणी ॾिसण जे लाइ तयारु थींदो आहे, या त ॿिए सां जुड़ियल आहे। इन हथ पाता मुंडियूं पातियो गाना पाता खीर प्यारियूं कजू प्यारियूं, भले घोट थियण वारो मरी पियो हलियो न, तॾहिं बि असांजे मुआशरे में इहा कबी ऐं एतिरे क़दुरु बुछड़ी सोच रखियल आहे त न इहा हुन जी मंगेतर हुई, हाणे असां इन में हथ नथा विझी सघूं। छो जो असांखे गैरत ओॾी महिल चढ़ी कयो, रिश्ते ते राज़ीनामो थी वियो हलियो, छोकिरी छोकिरो राज़ी थी विया हलिया, हिकिड़ो दफ़ा बसि छोकिरी छोकिरे खे साम्हूं आणियो त हिक ॿिए खे ॾिसनि त इहा छोकिरी आहे इहो छोकिरो आहे। उते विहारण जी कंहिं क़िस्म जी का बि इजाज़त कोन्हे, गॾु विहारण जी, खाराइण जी, प्यारण जी, मुंडी पाराइण जी, गनो पाराइण जी, गानो पाराइण जी, कपिड़ा ॾियण जी, पोती विझण जी, हे सभु रस्मूं जहालत वारियूं रस्मूं आहिनि, बेदीनी रस्मूं आहिनि। इस्लाम सां हिननि जो को बि तालुक कोन्हे को। हा हिकिड़ो दफ़ा आम्हूं साम्हूं ॿिन्ही बरकतूं ॿुधायो आहे, फज़ल ऐं बाज ॿुधायो आहे, तंगदस्ती खां निकिरण कुशादगी जो रस्तो ॿुधायो आहे। पर जेकॾहिं अहिड़ियूं लानतूं, अहिड़ियूं ज़हमतूं ऐं अहिड़ा कम गॾु थींदा न मुस्लमानो, पोइ ख़बर आहे छा थींदो। कम सभु गैर मुस्लिमनि जा। अल्लाहु अकबर कबीरा। पोइ छा थियो, इहे दोहल धमामा ॻाइण वॼाइण, नशो, फायरिंग, वॾियूं महफ़िलूं थियूं, इहे पुआ थिया, कर्ज़ खयां, व्याज खयां, ॾाजनि जा ढिग ॾिना, सभु कुझु वॾो लाग वॼाग थियो, ख़ुशियूं ख़बाबियूं थियो, शरीयत जा जनाज़ा निफ़्ता, इज़तनि जा जनाज़ा निफ़्ता, जेके परायूं न्याणियूं कॾहिं घर खां ॿाहिरि कोन निकितियूं हुयूं, उहे इन असांजी शादी जे करे ॿाहिरि आयूं। गैर नौजवाननि, गैर जेके मुहर्रम आहिनि, उन्हनि जे नज़रनि निगाहनि में वेही वयूं हलियो, पर्दा विया, इज़त वई, इफ़त वई, हया वियो, गैरत वई हली, शादी थी वई हली। पोइ नतीजा ख़बर छा था निकिरनि। हफ़्ते खां पोइ ख़बर पवे थी त ज़ाल मुड़ुस पाण में विढ़िया पिया आहिनि। ख़बर पवे थी त निभागे छोरे हुन ॾाढी न्याणीअ खे मार ॾिनी आहे। ख़बर पई त ससु सहुरो नोह सां विढ़िया। नतीजा इहे निकिरंदा। शुरू खां वठी गैर तरीक़े सां, दुश्मननि जे तरीक़े सां असांजा निकाह थियनि था ऐं मंगणा थियनि था, रिश्ता थियनि था, ऐं पोइ एतिरे क़दुरु इज़तनि जा जनाज़ा निकिरनि था। पोइ नतीजा इहे था निकिरनि, जंहिंमहिल तलाक थियो वरी बि मौलवी यादि आहे, वरी पोइ मौलवी ॾे वञो, मौलवी जो मथो पिटियो, मौलवी फतवाऊं कढे ॾे। हाणे मौलवी जे लाइ मसइलो आहे, जेकॾहिं हे मुड़ुस जेके आहिनि कावड़िया पिया, ॾोह वरी फिरी सिरी मौलवी जो थी वियो हलियो। अल्लाह जा बानो मुसलमान भाइरो, कलो इहो माइरो भेनरो, इस्लाम पढ़ो, पंहिंजे इस्लाम खे सुञाणियो करे वेहंदा आहिनि। कचहरी लॻंदी आहे, महफ़िल सजंदी आहे, उते अल्लाह जो ज़िक्र थींदो आहे, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र थींदो आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिन ते दुरूद पढ़ियो वेंदो आहे। इन मजलिस में वेठल समूर अंदरि अल्लाह जी रहमत कड़की पवंदी आहे, वसी पवंदी आहे। अल्लाह जा फरिश्ता अची करे उन्हनि जा मुहाफ़िज़ बणिजी वञनि था हलिया। रब्बुल आलमीन उन्हनि जी दिलनि ते सकीनत नाज़िल कंदो आहे, इत्मीनान नाज़िल कंदो आहे। रब्बुल आलमीन उन्हनि जी दिलनि खे ठार नसीब कंदो आहे। ओ मुसलमानो, हे जेके मजलिस आहिनि बरकतनि जो सबबु आहे न, हे जेके मजलिस आहे न, जेके वलीमे में बसरे मजलिसूं क़ाइमु कयूं वञनि जो, अल्लाह ही रसूलुल्लाह जी शरीयत बयान कई वेंदी आहे। घोट ऐं कुंवार जी ज़िंदगी जे बरकत जो सबबु बणजंदियो, उन्हनि जे लाइ रहमत ऐं बाजी मवदत जो प्यार जो सबबु बणजंदियो। ससु सहुरे जन ॿिन्ही खानदाननि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जे रहमत जो सबबु बणजंदियो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी
शरीयत के अपनाए करे रिश्ता भी कयो त इए निकाह भी कयो सारे शैतानी कमन के चले जो फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिम्मा फिल अर्द हलालन तय्यबा वला तत्तबिउ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। ए ईमान वालो तुम हर वक्त हर हाल में हलाल खाओ हलाल कमायो पर जॾहिं त शादी थे तना को भत थे तना शराब उन में न अचण खपे वाज जे पैसन मां देगो न लहण खपन व्याज जे पैसन मां का खाधो खुराक चोरी कब्जे जे पैसन मां जुल्म ज्यादती कूड़ वारे कारोबार वारे पैसन मां ठगी और जबर वारे पैसन मां जा एड़ा कम न थियण खपन। रब्बुल आलमीन फरमाए वला तत्तबिउ खुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। जेकना तवा शादी में गायण वजायण कयो डांस कया शराब कयो जेकना लहो लहब कयो खेल तमाशा कया टाक टोका कया इस्लाम जा जनाजा कजव इज्जतों तारो तार कयो अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इस्लाम का हटी करे तवा यो कम कयो त यकीनन शैतान जा पेरोकार बणजी वेंदो हलिया। इहो तवा जो दुश्मन तवा जो दुश्मन त छा पर तवा जे बाबे आदम जो भी दुश्मन हुयो अवा जे अमर हवा जो भी दुश्मन सुनाणो पंजे दुश्मन के मुसलमानो थोड़े वक्त जे ले पंजे नफ्स के खुश करण जे ले शैतान के खुश करण जे ले अजीम परवरदिगार अल्लाह जी जात जी नाफरमानी कयो था उनके नाराज कयो था मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने नाफरमानी कयो था कयामत वाले ने रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने नाराजगी जे सबब बनजण वाला कम शैतान जो अमला मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिंदगी के तवा पढ़ी करे दिसंदो ओ जिते काफिर भी रुकावटों तबलीग दीन इस्लाम जे ले पैदा कंदा हुया मुसलमानन मानन जे कनन तने कुरान पाक जे पहुंचण जो रुकावटों जेके बियो पैदा कंदा हुया उते ये गायण वजायण वाली रुकावटों को खड़ियो कंदा हुया उते डांस नाच कूच वाली रुकावटों को खड़ियो कंदा हुया उते शराब जे पियण जो रुकावटों खणो कंदा हुया। रब्बुल आलमीन जे दीन के पढ़ंदो तारीख इस्लाम के पढ़ंदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मक्के में मानन वट वञन पिया दावत तबलीग कन पिया तौहीद जी प्रचार कन पिया जे कुरान के तवी आऊं मञो था उन जे प्रचार कन पिया जे रब के तवी आऊं मञो था उन जे प्रचार कन पिया दीन इस्लाम जे प्रचार कन पिया। नज़र बिन हारिस काफिरा ॿियनि मुल्कनि में जा गायण वजायण शेरो शायरी सिखी आयो अल्लाहु अकबर कबीरा पैसे वारो माण्हू दौलत वारो माण्हू अॼु असांजे मुआशरे में भी जिन्हनि वटि पैसो उन्हनि खे वॾी वॾी मगी हूंदी वॾो तकबर हूंदो असांजी शादी असांजी मर्दी असांजी मुरादी असांजी कामयाबी असांजी मर्दी असांजो पुट असांजी न्याणी मुल्हनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे ओए मुसलमानो अल्लाह जो कुरान फरमाए थो हमेशा माण्हुनि खे वॾो गुरूर हूंदो असांजी मर्दी पैसो अल्लाह जी नेमत उॾायो कयो मस्ती पर क़यामत वाले ॾींहुं रब्बुल आलमीन जे जमल पकड़ में ईंदासीं केर बि को यारो मददगार को दोस्त जेके फायरिंग करण वारा शराब पीअण वारा कुल्ले से मिलाइण वारा आयाशन में फहाशन में उर्वानन में बगावतन में दीन इस्लाम जो धॼियूं कढण में मुआशरे जो के जे बिगाड़ में जेके कुल्ले सां करे बीहंदा आहिनि मुसलमानो क़यामत वाले ॾींहुं उहे कम कोन ईंदा। अल्लाहु अकबर कबीरा। रब्बुल आलमीन फरमायो हमेशा पैसे वारनि ई फितना फसाद बगावतों पैदा कयो जंहिंजे पादाश में जंहिंजे नतीजे में कई उम्मतूं तबाही बर्बाद थी वयूं। हजो अचो पंहिंजी बस कयो तो हथ कढूंसि ॾिसंदा हुया ही मोहम्मद किथे तबलीग करे पियो ऐं हितां छॾे वियो आहे माण्हुनि जे साम्हूं इहा ॻाल्हि पेश करे फौरन डोड़ंदो हुयो वनी करे चंदो खबरदार मता इन जी गाल में लगायो मायरो भेनरो दौलत धमामा तो वडी गाला पर मोहम्मद रसूलुल्लाह जी शरीयत के पढ़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम आदि शरीफ किताब काफिले में वनन बया हिकड़े उठवा का परे करण में शैतान जो तमाम वडे मा वडो हथियार असांजी शादी गायण वजायण खां सवा कान थी थे पर हेॾा मोहम्मद रसूलुल्लाह छा कयो हदीस शरीफ किताब सुनन अबी दाऊद किताबुल अदब बाबू कराहियतिल गिना व ज़ुमर जेताद हजरत नाफे ताबई अब्दुल्लाह बिन उमर आई कोई चवंदा ए नाफे मुजा शागिर्द बुद कुंतु मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सा गड होयो सो फसमिया मिथल हादा मोहम्मद करीम दोल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उम्मत हराम है यो दोल वजान
असांजी शादी न खां सवा थे ही कान थे, मुरादी न खां सवा थे ही कान थे। अजीज दोस्तों, बुजुर्गो, मायरो, भेनरो, अचो पंहिंजी इस्लाह करियूं, अहिड़ी लानत का बचाऊं। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन रसूल ऐं दीन इस्लाम जे दुश्मननि जो कम आहे। वस्तफ़्ज़िज़ मन इस्तताअत मिनहुम बिसौतिका वाजलिब अलैहिम बिखैलिका वरजिलिका वशारिकुम फिल अम्वालि वल औलाद वइदहुम वमा यइदहुम अश-शैतान इल्ला गुरूरा। अल्लाह से फरमायो, शैतान चयो त अल्लाह तो मूंखे चयो आदम खे सजदो कर, मूं आदम के सजदे खां इनकार कयो, तो मूंखे जन्नत मां तड़े कढियो आहे न, तू थोड़ी मूंखे मोहलत दे, मूंखे आज़ादी दे, मूंखे छुटकारो दे। अॼु इहो साॻियो ई जुमिलो असां मुसलमान मुआशिरे में ॿुधंदा आहियूं। असांजी मर्ज़ी आहे नमाज़ पढ़ूं न पढ़ूं, असांजी मर्ज़ी आहे रोज़ा रखूं न रखूं, असांजी मर्ज़ी आहे दीन अपनायूं न अपनायूं, असांजी मर्ज़ी आहे भलाई कयूं न कयूं, ज़कात ॾियूं न ॾियूं, असांजी मर्ज़ी आहे हज उमरो कयूं न कयूं। असीं आज़ाद आहियूं, आज़ाद ख़्याल आहियूं, रोशन ख़्याल आहियूं। इहा सोच तो शैतान जी आहे। इहो ज़िंदगी जो हिस्सो त शैतान जो हिस्सो आहे, ॿियो काफ़िरनि जो हिस्सो आहे। मुसलमाननि खे ते शइ जुगाए कान थी, मूंखे मोहलत ॾे। रब फरमायो, वस्तफ़्ज़िज़ मन इस्तताअत मिनहुम बिसौतिका, वञ, तोखे मोकल आहे, तोखे छूट आहे, तोखे आज़ादी आहे, तोखे मोहलत आहे, तोखे इख्तियार आहे। वञ, पंहिंजा आवाज़ हलाए करे मुंहिंजे ॿारनि खे गुमराह करण जी कोशिश कजांइ। पढ़ो तफ़ासीर जा किताब। साहबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन चवनि था, बिसौतिक मजा मुराद हर उहा ॻाल्हि, हर उहो शेर, हर उहा कहाणी जेका शैतान जे तरफ़ां हुजे, जेको अल्लाह जी नाफ़रमानी वारी हुजे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां ताल्लुक न रखे, गुनाह वारे कम ॾांहुं वठी वञे, हर उहो आवाज़, कहाणी, शेर, तहरीर, जुमिलो, लफ़्ज़, उहो सभु जो सभु शैतान जो आवाज़ आहे। हज़रत अल्लाह करीम जो कुरान जी जमल आयत नाज़िल थी, व मिनन नास मन यश्तरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाह बिगैर इल्मिन व यत्तखिदहा हुज़वा उलाइका लहुम अज़ाबुन मुहीन। रब्बुल आलमीन जो कुरान फरमाए थो, माण्हुनि में अहिड़ा माण्हू बि अथव जेके लहव लब खेल तमाशे वारियूं ॻाल्हियूं दीन अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन खां, इबादत खां, रसूल जे फरमा बरदारी खां परे करण वारियूं ॻाल्हियूं, परे करण वारा शइ, परे करण वारा अमल कंदा, रब्बुल आलमीन जे रस्ते खां तेड़े न, रब्बुल आलमीन जे दीन के मज़ाक ठाहींदा। अल्लाह करीम फरमाया, उलाइका लहुम अज़ाबुन मुहीन, ओ इन्हनि माण्हुनि जे लाइ वॾा रुसवा कुन अज़ाब। इहा आयत नाज़िल थी आहे। अब्दुल्लाह बिन मसूद चवंदा, हुआ वल्लाहि गिना, हुआ वल्लाहि गिना, हुआ वल्लाहि गिना, 3 दफ़ा कसम खणी करे चवंदा त इहो ॻाइण वॼाइण आहे। ओ मुसलमानो जेके मोबाइलनि में भरियो वेठा आहियो, शेरो शायरी ॻाइण वॼाइण, फिल्मूं ड्रामा भरियो वेठा आहियो, शैतान खे रखियो वेठा आहियो। जेके घर में टीवियूं हलायो था, शैतान खे रखियो वेठा आहियो। घर में टीवी, घर में मोबाइल, घर में दौल धमामा, घर में डेग, घर में ॻाइणा, केस्टूं पयूं, मेमोरी कार्ड भरिया पिया आहिनि। इहा त परे जी ॻाल्हि आहे, पर अल्लाहु अकबर कबीरा, केतिरे क़दुरु शैतानी कम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तरफ़ां मना थियल आहिनि त शैतानी कम न कयो। घर में रोइण रोज़ थींदो आहे न मैयत ते। हदीस शरीफ़ किताब सही मुस्लिम में मोमिनन जी अम्मा उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा चई थी, जवल मुंहिंजो अॻियो मुड़ुस मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां जेको मुड़ुस अबू सलमा हुयो, उहो फोत थी वियो हलियो, मैयत घर में पई आहे। असां सुकून सां सभु औरतूं वेठियूं आहियूं। हाणे आउं सोचां पई, भले औरतूं गॾु थियनि, आवाज़ एतिरो रोईंदसि ऐं अहिड़ी हालत में रोईंदसि जो मुंहिंजो रोइण हिते वारे इलाइक़े में मिसाल बणिजी वेंदो। अॼो हल रुनी त उम्मे सलमा रुनी, अबू सलमा पंहिंजे मुड़ुस जी वफ़ात ते। अॼु असांजे मुआशिरे में थियनि, हल कहिड़ी त बेईमान हुई, निभागी जे अखियुनि मां लुड़के न वियो, पुट अहिड़ो त पको लुड़क बि न वयसि, जेका रांभाट करे, जेका विञाए, जेके वार फाड़े, पोइ मर्द हुजनि या औरत हुजनि, हल ॾाढो ॾुख हुयसि। हिकिड़ी औरत आई, अची करे उम्मे सलमा जो पासो वठी करे वेठी आहे। उन तयारी कई त हाणे आऊं हिन सां आवाज़ खणायांसि। मुआशिरे में चुप वेठी हूंदियूं न, जेके घर बाती उन्हनि मैयत जा पाड़े रहियो परे कुंड खाईंदी, अची करे ओचितो शुरू करे बाह खणी कंदी, त सॼो घर रोइण में शुरू थी वियो, वरी पाण चुप करे वेही रहंदी। अहिड़ियूं औरतूं उते बि आयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हरकत महसूस कई, चई अतुरीदी अन तदखुली शैतान बैता,
अल्लाह घर में शैतान के भजाए छो तू ये रोज राड़ो कराए घर में शैतान के दाखिल करण दी जाई। अंदाजो लगायो शैतान केतरे कदुर घाटन ते वेंदो आहे किथे न किथे आओ इनन में शामिल थिया। अल्लाह जो कुरान फरमाओ शारिकुम फिल अमवाल वल औलाद, इनन जे माल में लगी पाओ, हराम माल में, चोरी में, नशे में, कब्जे में, कूड़े माल में, फुर में। यो माल अचे तो न ॾाढो मज़े वारो माल आहे, ठठन सां खाऊं पिया पियूं पिया, औलाद में शरीक थी वञी न हलियो। औलाद जी दिमाग़ ख़राब, ॻाइण वॼाइण वञे थो, रुलण पिणण वञे थो, चोरियूं करण वणे थो। वरी औलाद ते नाला रखो अब्दुल नबी, अब्दुल रसूल, दिता पीरा, फिलाणो पीरा, टीरलो पीरा। ये औलाद में शरीक थी वियो शैतान। वमा याइदुहुम शैतान इल्ला गुरूरा, शैतान वायदा ॾींदो आहे पर शैतान जा वायदा सभ जा सभ धोखा अथव। ॻाल्हियूं घणियूं आहिनि, तयारी वॾी आहे अॼु, पर इन ॻाल्हि ते, इन्हनि जुमलनि ते, इन्हनि नसीहतनि ते पंहिंजी ॻाल्हि खे ख़तमु कयूं था। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ कयूं था ऐं उम्मीद आहे त जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे पंहिंजे ज़मीर में, पंहिंजे सोच में, पंहिंजे अमले किताब में ऐं पंहिंजी फितरत में हमेशह समाए करे आईंदा जे लाइ जेको बि अहिड़ो कमु कंदासीं, अवल कंदासीं, सुस्त न रहंदासीं। नौजवान न्याणियूं, नौजवान पुट उन्हनि जा बंदोबस्त कंदासीं ऐं उहे कंदासीं त आइन शरीयत मुताबिक़ कंदासीं, शैतानी अमलनि खां बचंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह से कमियूं पेशियूं मुआफ़ फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे दुनिया में इस्लाम व ईमान वारी हयाती ऐं ख़ात्मो बिल ख़ैर कलिमत शहूद नसीब फरमाए। आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।